أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إني مرسلة إليهم بهدية فناظرة بما يرجع المرسلون बेशक आऊं उन्हनि जे तरफ़ हिकिड़ो हदियो मोकिलियां थी, पोइ ॾिसां थी त क़ासिद कहिड़ी ॻाल्हि खणी वापसि अचनि था। فلما جاء سليمان قال أتمدونني بمال فما آتاني الله خير مما آتاكم بل أنتم بهديتكم تفرحون। पोइ जॾहिं पोइ आयो सुलेमान वटि त फरमायूं त छा तव्हां मुंहिंजी माल जे ज़रिए सां इमदाद करियो था, इयानत करियो था? जेको अल्लाह ताला मूंखे ॾिनो आहे उहो उन खां तमामु घणो बहितर आहे जेको तव्हांखे ॾिनो अथसि। बल तुम बिहदीयतिकुम तफराउन, बल्कि तव्हां ई उहे माण्हू आहियो, तव्हां आहियो जेके पंहिंजे हदीअ सां ख़ुशि थियो था, फ़ख़ुरु करियो था। ارجع إليهم فلنأتينهم بجنود لا قبل لهم بها ولنخرجنهم منها أذلة وهم صاغرون। तू ही हदियो तो खणी वापसि वञ उन्हनि वटि। हाणे असां उन्हनि ते एॾो वॾो लश्कर आणींदासीं जंहिंजो मुक़ाबिलो नथा करे सघनि, ऐं ज़रूरु असां उन्हनि खे इन ॻोठ मां, इन इलाइक़े मां ज़लील करे कढंदासीं, ऐं इन हाल में हूंदा जो ताबे हूंदा, झुकियल हूंदा। हिते कल्ह इहा ॻाल्हि मुकमल थी हुई त जेका बिल्क़ीस हुई, मलिका हुई, उन पंहिंजे अरकान हुकूमत सां मशवरो कयो त हीउ ख़त आयो आहे, हाणे छा कजे। ऐं हुननि जी तसलीअ जे लाइ, हुननि जी दिलजोई जे लाइ हिकिड़ो जुमिलो इहो बि चयो त ॾिसो, आउं को बि यकीनी फ़ैसिलो कोन कंदी आहियां, पर जेॾीमहिल तव्हां हाज़िर हूंदा आहियो ऐं पोइ तव्हां मशवरो ॾींदा आहियो, तव्हां खां मशवरो वठी पोइ ई को क़तई फ़ैसिलो कंदी आहियां। हुननि खे एतमाद में वठण जे लाइ ऐं उन्हनि खे थोरो हुननि जी दिलि जोई करण जे लाइ, उन्हनि खे इज़त ॾियण जे लाइ इहो जुमिलो बि चयो हुन माई आहे। हाणे मूंखे का पकी ॻाल्हि ॿुधायो, यानी का मज़बूत जेको सो राय ॿुधायो त आऊं उन छा करणु घुरिजे हींअर मूंखे। त इन ते हू ॾाढा ख़ुशि थिया, जेके अरकान सल्तनत हुआ, वज़ीर मुशीर हुआ। हिकदमि हुननि चयो त भई असां त जेको तूं तयारु आहियूं, जेकर तूं विढ़ण जे लाइ चईं त पोइ न उलू क़ुव्वतिन, असां ताक़तवर आहियूं, व उलू बासिन शदीद, ऐं जेको तूं सख़्तु लड़ाई वारा आहियूं, ॼमी विढ़ंदासीं। बाक़ी मामिलो तुंहिंजे सुपुर्द आहे, तूं बादशाह आहीं असांजी, जेको असांखे हुकुम कंदी असां कंदासीं। तूं ख़ुदि फनज़ुरी माज़ा तामरीन, ख़ुदि गौर कर त जेको शइ जेका मुनासिब हुजे तूं असांखे ॿुधाए, असांखे हुकुम कर त असां उहो कंदासीं। हाणे हुन चयो त भई ॻाल्हि इहा आहे त हीउ बादशाह जेको आहे न, हीउ बादशाह आहे सुलेमान अलैहिस्सलाम, अज़ीम बादशाह आहे। हाणे इहो बादशाहनि जो क़ाइदो हूंदो, जेॾीमहिल मुखालिफ़त जे तौर ते ऐं लड़ाईअ सां कंहिं इलाइक़े में दाख़िल थींदा आहिनि न, त पोइ उन इलाइक़े खे तहस नहस करे छॾींदा आहिनि, तबाही करे छॾींदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते उते जा जेके वॾा माण्हू हूंदा आहिनि ऐं मालदार ऐं कुवत वारा माण्हू हूंदा आहिनि, इज़त वारा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जे ज़ोर खे ख़तमु करण जे लाइ उन्हनि खे ज़लील कंदा आहिनि। हीअ बि जेकॾहिं खटीनि था, असां जंग करियूं था हिननि सां, हीअ खटी विया त पोइ असां सां बि अहिड़ो ई असरु कंदा, पूरे हिन मुल्क खे असांजे तबाह करे छॾींदा ऐं असांजे इज़त वारनि माण्हुनि खे ज़लील करे छॾींदा, सॼी जेको असो कंदा।
इन करे जेको आहे सो मूंखे जंग करण जो त जेको तो ज़हन में कोन पियो अचे, इहो फ़ैसिलो आउं कान थी करियां त जंग था करियूं हिननि सां। बाक़ी हिकिड़ी तरकीब आउं करियां थी थोरो आज़माइण जे लाइ। छा थी करियां, जो हिननि खे हिकिड़ो हदियो थी मोकिलियां, पोइ ॾिसां त ही जेके कासिद आहिनि, जेके हदियो खणी विया आहिनि, ए कहिड़ी ॻाल्हि खणी वापसि अचनि था। माना असल में छा आहे, जो हुन चाहियो बे त आउं आज़मायां त सुलेमान अलैहिस्सलाम जेको आहे सो वाक़ई अल्लाह जो को पैगम्बर आहे, नबी आहे, या आम बादशाह आहे जिन बादशाहनि खे हवस हूंदी आहे, हिर्स हूंदो आहे, लालच हूंदी आहे, मुल्क गिरीअ जो हूंदो त भई असांजो मुल्क अञा वधे, असां अञा वधीक जेको सो उहो सल्तनत ऐं हुकूमत करियूं ऐं ॿियनि खे बि पंहिंजो जेको सो ताबे बनायूं, ग़ुलाम बनायूं। इहा उन्हनि जे अंदरि जज़्बो आहे या वाक़ई अल्लाह वारो आहे ऐं नबी आहे। जेकॾहिं नबी हूंदो त पोइ हदियो क़बूल कोन कंदो, ऐं जेकॾहिं नबी जेको सो न हूंदो ऐं हिन खे लालच हूंदी दुनिया जी, त पोइ वठी रखंदो। ऐं पोइ हुन हदियो मोकिलियो। हदियो छा मोकिलियो? हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहब रहमहुल्लाह पंहिंजे मारिफुल क़ुरान में अल्लामा कुर्तुबी तफ़सीर कुर्तुबी जे हवाले सां लिखियो आहे त इसराइली जेके रिवायतूं आहिनि उन्हनि में वॾी तफ़सील आहे इन हदीअ जी। त छा थियो, हुन कई सिरूं हुयूं सोन जूं, उहे सोन जूं सिरूं मोकिलियूं ऐं अहिड़े तरीक़े सां हुन जेको आहे सो 100 ग़ुलाम ऐं 100 जेके आहिनि लोंडियूं यानी कनीज़ूं उहे मोकिलियूं। पर कई इहो त जेके मर्द हुआ उन्हनि खे औरतुनि जो लिबास पाराई ऐं औरतुनि खे मर्दनि जो लिबास पाराई। ऐं ख़त बि हिकिड़ो जेको आहे सो सुलेमान अलैहिस्सलाम खे मोकिलियईं, जंहिंमें कुझु सवालात हुआ। हज़रत हू था निकिता ही खणी हदियो खणी, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे वही जे ज़रिए सां या कंहिं ॿिए पखी जे ज़रिए सां ॿुधाए छॾियो त हीअ अचनि पिया, हदियो खणी पिया अचनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि खे हुकुम कयो त 30 मेलनि ताईं सोन ऐं चांदीअ जो फ़र्श ठाहे छॾियो। सिरूं हुजनि सोन चांदीअ जूं, 30 मेलनि ताईं फ़र्श हुजे ऐं वरी उन हिकिड़े ख़ासि क़िस्म जा जानवर उन फ़र्श ते बीहारे छॾियो, उहे जेके पंहिंजो पेशाब ऐं जेको जेको बोलो बराज़ कनि उहो इन सोन ऐं चांदीअ जे सिरुनि ते किरणु घुरिजे। ऐं उन खां पोइ जेॾीमहिल दरबार जो जेको दरबार खे हुन ॾाढो सजायो ऐं 4000 कुर्सियूं सोन जूं, उहे हिकिड़े पासे 4000 कुर्सियूं सोन जूं, ॿिए पासे हिकिड़े पासे पहिरीं उलमा इकराम जी ऐं हिकिड़े पासे उलमा इकराम, ॿिए पासे जेको हुकूमत जा जेके वुज़रा उहे हुआ। तमामु घणो एतिमाम कयो त हिननि खे ख़बर पए त हीअ बि के यानी हीअ त वॾी शइ सम्झी करे अचनि पिया त भई सोनियूं सिरूं असां बाटे खणी पिया वञूं, ए ॾिसी जेको तो हू जेको हिरखी पवंदो चवंदो त हीअ वॾी शइ आहे। त हुननि जेॾीमहिल ॾिठो कासिदनि, अल्लामा कुर्तुबी लिखो त कासिदनि जेॾीमहिल ॾिठो त अरे हीअ त सोनियूं ऐं चांदीअ जे सिरुनि जो फ़र्श ठहियो पियो आहे। फ़र्श बि अहिड़ो जो उन जे मथां जानवर बीठा आहिनि, उहे वेठा पंहिंजो जेको आहे सो उन ते गंद लाहीनि। हुननि उते ई खणी उछलियूं उहे शयूं, यानी सोनी सिरूं जेके हुन चयो हिननि जी त का हिन ते कहिड़ो हिन ते असरु पवंदो। बहरहाल जेॾीमहिल हाज़िर थिया दरबार में, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं आया त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खिली करे ऐं सुठे तरीक़े सां हुननि खे जेको इस्तक़बाल कयो ऐं हुननि जो इकराम जो हुकुम ॾिनो, भई हिननि खे खारायो पीआरियो। पोइ हज़रत उहो जेको ख़त खणी आया हुआ बिल्कीस जो, उन बिल्कीस जा सभु जवाब ॾिना। बाक़ी हदीअ जे बारे में हुननि चयो त भई ॻाल्हि इहा आहे त ॾिसो जेको अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे ॾिनो आहे न, उन खां कई गुना वधीक अल्लाह मूंखे ॾिनो आहे। हिकिड़ो त अल्लाह तव्हां वटि सिर्फ़ु दुनिया आहे ऐं मूं वटि दीन, दुनिया सां गॾोगॾु दीन बि आहे। दीन तव्हां वटि कोन्हे, तव्हां काफ़िर आहियो। ॿी ॻाल्हि इहा त दुनिया बि जेका तव्हांखे मिली आहे न, उन खां कई गुना वधीक मूंखे मिलियल आहिनि दुनिया। तव्हां हाणे हीअं करियो, हीअ वापसि खणी वञो, हीअ जेको कुझु खणी आया आहियो न, सुखड़ी करे खणी आया आहियो, उहो वापसि खणी वञो, वापसि वञी ॾियोसि। तव्हां ई पंहिंजे इन हदीअ ऐं सुखड़ीअ सां जेको छा कंदा करियो था, ख़ुशि थियो था, नाज़ करियो था ऐं वापसि खणी वञो, इहा मूंखे कोन खपे। बाक़ी हाणे जेकॾहिं
मुंहिंजे इताअत में अचनि था ऐं ईमान आणीनि था त सुठी ॻाल्हि आहे, वरना हाणे ॿुधी छॾियो त असां जेको सो एॾो वॾो लश्कर इन्हनि ॾे वठी था अचूं जंहिंजी सकत इन्हनि में कान्हे, हिननि में उनजो मुक़ाबिलो ई करे कोन था सघनि। ऐं पोइ अची करे छा कंदासीं, इन तव्हांजे मुल्क मां जेके तव्हां इन्हनि सभिनी रहवासियुनि खे ज़लील करे था कढंदासीं ऐं पोइ इन्हनि खे हमेशह ताबे थी करे रहणो पवंदो, असांजे हमेशह जे लाइ ताबे थींदा। त इहो जवाबु ॾेई हुन मोकिलियो। बहरहाल हाणे हिते हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहब माशाअल्लाह मारिफुल क़ुरान में अजीब यानी निकात लिखिया आहिनि। हिकिड़ो त इहो लिखियो अथनि त भई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिननि खे ख़त लिखियो, हुन में बिस्मिल्लाहिर रहमान रहीम लिखी, हालांकि उहो काफ़िर हुआ। त छा काफ़िर खे ख़त लिखिजे या क़ुरान पाक जी आयत लिखी मोकिलिजे, इहो जाइज़ आहे? त हुननि फरमायो त भई ॻाल्हि इहा आहे त पूरो क़ुरान पाक को कंहिं काफ़िर जे हथ में ॾियणु त जाइज़ कोन्हे। को माण्हू क़ुरान पाक काफ़िर जे हथ में ॾिए, इहो जाइज़ कोन्हे। पर को ख़त हुजे या को किताब हुजे जंहिंमें हिकिड़ी या ॿ आयत का लिखियल हुजे त उहा ॾेई सघिजे थी, छो त उहा जेका हिकिड़ी उन ॿिए मज़मून सां गॾु जेका हिकिड़ी आयत का आहे त उहा क़ुरान जे पूरे हुकुम में, पूरो ख़त क़ुरान जे हुकुम में कोन्हे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां साबित आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन काफ़रनि वटि ख़त मोकिलिया त उन में क़ुरान जूं कुझु आयतूं लिखी मोकिलियूं, त इन मां ख़बर पए थी त ईअं करणु जाइज़ आहे। अच्छा, ॿियो त ख़त जो हुअणु छा, ख़त हुअणु घुरिजे मुख़्तसर हुजे, पर मुख़्तसर हुअण सां गॾु जेको कुझु मज़मून आहे न, मज़मून पूरो हुअणु घुरिजे। हाणे हिते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुननि खे छा, हिकिड़ो त बिस्मिल्लाहिर रहमान रहीम लिखी, ॿियो ॿ टे लफ़्ज़ आहिनि अल्लाह तालू अलैहि वअतूनी मुस्लिमीन, मुंहिंजे साम्हूं तकबुर न करियो, फर्मा बरदार थी अचो। बसि इन में सभु कुझु अची वियो, तकबुर जी मज़म्मत बि अची वई, फर्मा बरदारी जो हुकुम बि अची वियो, अल्लाह पाक जी तारीफ़ बि अची वई, घणो कुझु अची वियो। लफ़्ज़ तमामु थोरा ऐं माना तमामु वॾी। अच्छा, वरी हिते लफ़्ज़ इफ्ता जो, अफ़्तूनी, मूंखे फ़तवा ॾियो। फ़तवा छा खे चवंदा आहिनि? फ़तवा चवंदा आहिनि त कंहिं अहम मामले में का पक्की ॻाल्हि, पको यानी अहम मामले में मसइलो ॿुधाइणु, अहम मामले जो मसइलो ॿुधाइणु, मज़बूत तरीक़े सां मसइलो ॿुधाइणु, इन खे फ़तवा चइबो आहे। पर हिते उहो मुराद कोन्हे, हिते मुराद आहे त तव्हां मूंखे मज़बूत राय ॾियो, मज़बूत मशवरो ॾियो। ऐं अॻियां जेको आहे सो इहो त भई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ही हदियो जेको काफ़िर जो वापसि करे छॾियो, हिन मलिका बिल्क़ीस जो हदियो राणीअ जो वापसि करे छॾियो। इन मां बज़ाहिर लॻे थो त काफ़िर जो हदियो ऐं सूखड़ी क़बूल करणु जाइज़ ई कान्हे, पर इन में असल में तफ़सील आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कुझु काफ़िरनि बरा इब्न मालिक जो भाउ हो आमिर बिन मालिक, उन जेको ॿ घोड़ा ऐं ॿ वॻा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मदीना आयो त उन ॿ घोड़ा ऐं ॿ वॻा जेको हुज़ूर जिन खे सूखड़ीअ तौर ते ॾिना, अञा मुसलमान कोन थियो। पाण फरमायो त न, तूं मुसलमान कोन आहीं, ऐं कोन क़बूल कंदुसि, वापसि करे छॾिया। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि वाक़ियात आहिनि जंहिंमें काफ़िरनि जा हदिया पाण वापसि कया आहिनि। पर वरी ॿिए पासे अहिड़ो बि अचे थो जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि जा हदिया क़बूल बि कया आहिनि। त हाणे उलमा लिखियो आहे त भई ॻाल्हि इहा आहे त अल्लामा साहिब रूहुल मानी तफ़सीर आहे अरबी जी वॾी, उन साहिब रूहुल मानी उन्हनि लिखियो आहे त भई जेकॾहिं काफ़िर जो हदियो क़बूल करण सां यानी ख़ुदि मुसलमान बादशाह खे या मुसलमाननि खे को नुक़सानु कोन थो पए ऐं हुननि जे जेको आहे सो मसलहतुनि में को फ़र्क़ु कोन थो अचे, को ख़लल वाक़िअ कोन थो थिए त क़बूल करे सघिजे थो। पर जेकॾहिं हुन जे हदिये क़बूल करण सां छा थो थिए, को ख़लल वाक़िअ थिए थो त पोइ क़बूल न करणु घुरिजे। ऐं हिते असल में छा आहे, जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेको क़बूल कोन कयो उहो इन करे जो इहो हिकिड़े क़िस्म जी इहा रिश्वत हुई, हीअ रिश्वत हुई। हदियो नालो हदी जो हो, जीअं अॼुकल्ह बि माण्हू चवंदा आहिनि साईं ख़र्ची पाणी करायो, ख़र्ची पाणी छा आहे, माना रिश्वत ॾियो। पुलिस वारो चए या ॿिए क़िस्म जा माण्हू चवनि त भई असांखे जेको चांहि पाणी करायो,
हाणे सभु सम्झंदा त चांहि पाणी जो मतिलबु छा आहे। हीउ जेको तोहफ़ो हो न, सुखड़ी नाले जी सुखड़ी हुई, हालांकि हक़ीक़त में रिश्वत हुई, माना हीउ क़बूल करे छॾियो, बाक़ी असांखे छेड़छाड़ न करियो। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेको आहे सो इन करे इनखे क़बूल कोन कयो। ऐं ॿियो त जेको आहे सो हुननि इहा ई निशानी रखी हुई त जेकॾहिं हीउ क़बूल करे थो त माना नबी कोन्हे, ऐं जे क़बूल नथो करे त माना पोइ सम्झिबो त अल्लाह जो वारो आहे माण्हू। त पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम इन ॻाल्हि जे करे ई क़बूल हुननि जो कोन कयो। अच्छा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिते क़बूल फरमायो, जिते क़बूल कोन कयो, उते उलमा फरमाईंदा त इन जो मतिलबु हो त जिते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सम्झो त हिन माण्हूअ खे हिन जो हदियो वापसि करण सां छा थींदो, हिन खे इस्लाम जे तरफ़ रग़बत थींदी। त भई हुज़ूर मोहब्बत जे तॾहिं त हदियो ॾिए पियो। हाणे जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि पिया कनि त इन करे तो वापसि करियां जो तूं मुस्लमान कोन आहीं। हाणे हुनखे रग़बत थींदी त चलो आउं मुस्लमान ई थी वञा, माना वापसि करण सां हुनखे रग़बत थींदी त मुस्लमान थियां त वापसि कयो। पर जिते इहो जिते क़बूल कयो आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन लिहाज़ सां त हीउ क़रीब अचे, हिन जो क़बूल करियूं, हीउ मानूस थिए, थी सघे थो मुस्लमान थी वञे। त ईअं जेको आहे काफ़िर जो हदियो क़बूल बि करे सघिजे थो ऐं रद्द बि करे सघिजे थो, पर उन में मसलहत ॾिसबी त भई इस्लाम जी दीन जो फ़ाइदो जंहिं शइ में आहे उन में। ख़ैर, अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे हीउ सभु जेको सम्झी करे ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए इंशाअल्लाह। सुब्हानल्लाह बिहम्दिही, सुब्हान या रहमान या रहमान राहिमीन, या रहमान राहिमीन, या रहमान राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन।